बाबा हाणे घणो ठीक कोन थो रहा। डॉक्टर भी सण भई करे खाधे खाइण खां मना करे छॾी आहे, पर जेकॾहिं ठीक हूंदसि त ज़रूर हाज़िरी भरींदुसि। चाचा साईं अव्हांजे लाइ क्रिया वारो खाधो ठाराईंदासीं। न बाबा, इहा तकलीफ़ न कजो। साईं असांखे तकलीफ़ कीअं थींदी? अव्हां जो असां वटि अचणु वॾी ॻाल्हि आहे। बाबा पक कोन थो ॾियां, कोशिश कंदुसि। चङो साईं, लख भलायूं अव्हां। माशाल्लाह बाबा, माशाल्लाह। चङो बाबा। चङो चाचा साईं। बाबा, बाबा पिणे खे सलाम ॾिजांइ। हैं? शाबाश। हल। हा हा, मोहम्मद रमज़ान पोड़ा थी वियासीं। भला तूं त मूंखां घणो नंढो हूंदे, उमिरि छा हूंदी तुंहिंजी? साईं पक त कान्हे, पर सम्झां थो त 60 को साल थींदी साईं। न न, वधि में वधि 55 वरे। अञा जा मर्द लॻो पियो आहीं। भला ॿुध, मिठा त माशाल्लाह हाणे वॾी थी वई हूंदी। हाओ साईं। हा बाबा, जीअं जवान थी वञे त हुनखे उथारे ॿार लाहिजे। पर घर में रुॻो आहीं तूं ऐं मिठा। जे मिठा पणिजी वई त तोखे त को लोले पचाए ॾियण वारो बि कोन हूंदो। हाओ साईं, इहा ॻाल्हि त बराबरि आहे। पोइ इन करे तूं मिठा खे विहारे त कोन छॾींदे? न साईं, देर सवेर ॿार त लाहिणो ई आहे न साईं। भला ॿुधे, मिठा जी संगावती थियल आहे किथे? न साईं, मानस हयात हुजे हा त इहो कमु हूअ पाण करे हा साईं। संदसि गुज़ारे वञण खां पोइ मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में कान थी अचे साईं। बाबा मिटनि माइटनि में ॻोल्हा कर, कोई छोकिरो मिली वेंदो। छोकिरी जो ॿार लाहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ तूं बि खणी शादी कर। आऊं साईं, आऊं हिन उमिरि में शादी करियां साईं? छो हिन उमिरि में शादी करणु गुनाह आहे छा? न बाबा, हक़ शरअ आहे, कॾहिं बि कजे। बीमारियूं सीमारियूं लॻियूं पियूं आहिनि, को सार संभाल लहण वारो त हुजे न। वक़्त ते मानी टुकुर मिले इहो ज़रूरी न आहे छा? हाओ साईं, इहो ज़रूरी त आहे, पर ठहियो जीअं आउं चवां थो तीअं कर। छोकिरी जो ॿार लाहे छॾ, इन कम में असुल देर न कर। ऐं हा, को पंहिंजे लाइ संग जी ॻोल्हा कर। ऐं जेकॾहिं मुंहिंजे चवण जी ज़रूरत हुजे न त मूंखे ॿुधाइजे, सम्झई? बाबा, अज केरन पूरन में घुमाई न? न पुट, बसि ईअं ई। तूं केॾां संभरी आई? ऐं त वॾेरनि जे घर पे वियसि सकीना सां मिलण। बाबा ॿुधाए न, कहिड़ो खंड जो जहाज़ बुॾी वियो आहे तुंहिंजो? आउं तोखे ॿुधाईंदुसि पुट त तूं खिलंदी आहीं। खिलण जहिड़ी ॻाल्हि हुजे हा त तूं ईअं माट करे कोन वेही सोची हा। पुट, के ॻाल्हियूं हूंदियूं बराबरि खिलण जहिड़ियूं आहिनि, पर उन्हनि में ॻाल्हि सोचण जी हूंदी ज़रूरु आहे। त पोइ जल्दी ॿुधाए त आउं खिलां। अॼु पुट वॾे मूंखे सलाह ॾिनी त आउं शादी कयां। बाबा बाबा तूं शादी कंदे हींअर? अरे पर पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध चरी। वॾे चयो त जे मिठा जी शादी थी वई त पोइ तोखे मानी टुकर केरु पचाए ॾींदो? हा, इहा ॻाल्हि त आहे। पोइ आउं ॻोल्हियां त कोन? मुंहिंजो ॿार तो ते कोन्हे चरी। पहिरीं पुट तो लाइ वर ॻोल्हणो आहे। बाबा मुंहिंजे लाइ ॻोल्हण जो को ज़रूरु कोन्हे। छा लाइ ज़रूरु कोन्हे? इहो पोइ ॿुधाई न। वे तो हुन सां ॻाल्हायो? अलाए कहिड़ी ॻाल्हि ते? हुनजी संगावती ॻाल्हि निकिती, तूं हाणे सफ़ा ॿोड़ी थी वई पियो।
थोड़ी न थी त असांजा जवान रहंदसि छा। हा ॻाल्हि कई त हुयमि, छा चई? चवंदो वरी छा, कुझु हुई की न। चाटे साईं मानी त्याराए खणाए छा? न बाबा हींअर बुख कान्हे, थोड़ी देर खां पोइ खाईंदुसि। अनवर घर में आहे? जी चाचा साईं। पूरा मोकिलीस। चङो। हाजी जवान औलाद आहे, कुझु नरमीअ सां ॻाल्हाइजांसि। छो उचक पाईंदो आहियां छा? जी बाबा साईं। वे बाबा वे कमकार कीअं पियो हले? कमकार त बिल्कुलु ठीकु पियो हले बाबा साईं। बाबा मूं ॿनी ॿारहं मिलकर सभु कई अव्हां जे हवाले। अॻिते अव्हांखे पंहिंजी महिनत कमु ईंदी। जी बाबा साईं। अॼुकल्ह वेठो आहियां वांदो सो रुॻो पियो करायां संगावतियूं। बाक़ी वञी तूं रहियो आहीं हयाती ते को भरोसो कोन्हे। तुंहिंजा ॿार लाॾी ॾिसी सघां न, पर पंहिंजे जीअरे तुंहिंजी शादी त कराए छॾियां। वॾेरे हसन अली ख़ान सां असांजा माइटाणा वास्ता आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त संदसि पोटीअ संग तो लाइ घुरां। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बाबा साईं मुंहिंजो त न शादी करण जो को ख़्यालु कोन्हे। छो अञा नंढड़ो आहीं? न बाबा साईं बसि मां अञा शादी करणु नथो चाहियां। मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे तूं छा थो चई। मूं माणे खे अॻु में ॿुधाए छॾियो हो। क़ौमदारी धीअ ख़्याल दिमाग़ मां कढी छॾ। रमज़ान वारा न असांजा सानी आहिनि, असांजे ज़ात वारा। अहिड़ो कमु कराए मूंखे पाण खे माण्हू न आहे खिलाइणा। तूं विच में न ॻाल्हाए। हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेसि ताईं आउं जीअरो आहियां हिन घर में मुंहिंजी मर्ज़ी हलंदी। ॿुधई? त पोइ ठीकु आहे बाबा साईं, ॿिए कंहिंजी मर्ज़ीअ सां आउं शादी कोन कंदुसि। ॾिठई औलाद जा हाल। हींअर अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो वॾनि जो न लिहाज़ न हया। मूंखे ईअं मुंहं ते जवाब ई हली वियो। जवाब ई हली वियो। अस्सलाम वालेकुम मासी। वालेकुम सलाम। खुश आहीं पुट? शुक्र आहे मासी। अदा भली करे आया? भले कहिड़ा न ख़ुशि त आहियो? बस तो आहे। मासी बाबा जन आरामी तो कोन्हनि के? न पुट वेठो आहे अंदर। मां बाबा जन सां मुलाक़ात करे वठां। हा भले। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम बाबा। अरे बाबा वे बाबा वे वे
तबियत कीअं आहे बाबा साईं? बाबा हाणे त पंहिंजी तबियत जी ख़बर कान थी पए, पई रंग बदिलाए माण्हुनि वांगुरु। ख़ैर तूं ॿुधाए, ख़ैर मां आयो बाबा? बाबा साईं हिकिड़ो अर्ज़ु हुयो। हा बाबा चओ। मुंहिंजी गाॾी सफ़ा ख़तम थी वई आहे बाबा साईं। बनी बारे ते शहरनि में ऑफिसुनि में अचण वञण जी ॾाढी तकलीफ़ पई थिए। तव्हांजी जीप वांदी हूंदी जेके ॾेई सघो त। हा बाबा भले। हाणे मुंहिंजा कहिड़ा कम, वधि में वधि शहर वेंदो आहियां डॉक्टर वटि, उहो बि जेकॾहिं वठी वेंदा त महिरबानी, न त बाबा मयार कंहिं ते कान्हे का। अचे बाबा। महिरबानी बाबा साईं। का ॻाल्हि न बाबा, अलाह करे पंहिंजे बचनि सां गॾु ख़ुशि हुजे। इजाज़त। चङो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केवो भाई? भाऊ मुबारकूं मुबारकूं। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहो कमु एॾो जल्दी कीअं करे आयो आहीं? भाऊ कामिल असली मूं बि दिलि झले बाबा साईं खे चई ॾिनो त शहर में ऑफिसनि में अचण वञे ॾाढी तकलीफ़ पई थिए। अव्हांजी जीप हुई वांदी बीठी आहे। असली कुझु हुई कोन, मूंखे जीप जी चाबी ॾेई छॾे। मता न मनी। पर भाऊ कामिल बाबा साईं कुझु विसाणे विसाणे पियो लॻे। भाऊ चाचा हाजी जी उमिरि बि त का आहे, तंहिंखां पोइ अॼुकल्ह ख़ुशि बि कोन थो रहे। अड़े साईं, जॾहिं माण्हुनि जे हथनि मां ताक़त खसिजी वेंदी आहे न, तॾहिं अहिड़ा ई लॻंदा आहिनि विसाणल विसाणल। कीअं ॻाल्हि साईं? अरे भाऊ अब्दुल्ला हमेशह ॻाल्हि अहिड़ी कंदो जहिड़ी मुंडीअ ते टिक। साईं हाणे अमी बि को रोब किताब ॾेखारियो, माण्हुनि खे ख़बर त पए त जाफ़र अली ख़ान बि का शइ आहे। अरे एॾो बेसब्रो न थी, एॾो बेसब्रो न थी। तरस तरस कोसो भतो बात साड़े विझंदो आहे, इन करे टारे टारे का। अड़े साईं, अञा बि न ठरियो त पोइ कॾहिं ठरंदो? कीअं ॻाल्हि साईं? भाऊ अब्दुल्ला ॻाल्हि चङी पियो करे। अरे हिन महिल खां पोइ ॿी कहिड़ी महिल पाण ते ईंदी? तंहिंखां पोइ भाऊ आहे त पाण वटि ओ ताकड़ी बि कान, जिते वेही को करे खुलासो बि माण्हू ॻाल्हाए। हाओ साईं हाओ, हाणे तूं पाण अमीन थी कामिल साईं वॾी ॻाल्हि करे वियो अथव। हिते तूं ऐं वॾेरो अनवर पाण में ठहनि था। हा ॾुखियाई त बराबरि आहे। माण्हू पंहिंजे मुंहुं मुहाड़ हुजे त सुठी ॻाल्हि आहे। भाऊ कामिल उतां ज़रूरु ठाराईंदासीं, पर पंहिंजे ॻोठ न, पंहिंजी बनीअ ते। जॾो खां मींहं तॾो खां पाणी। अड़े तोखे त खपे तरीअ ते बेश्त, इहे न। भाऊ ॿी ॻाल्हि ॿुधी अथई, इलेक्शन जो बि ऐलान थियो आहे। अॻे त यार पाण बि चाचा हाजीअ जे चवण ते वञी वोट कंदा हुआसीं अखियूं पूरे, पर हाणे हे लतो कुझु सोचियो आहे, अञा ताईं कुझु बि कोन सोचियो ई। हाओ हाओ सोचो आहे सोचो आहे। भाऊ कामिल ॻाल्हि हीअं आहे त अॻे नबी बश खान वारनि खे वोट ॾियारे पिया खटाईंदा हुआसीं। हाणे भायां थो त पंहिंजो राज एतिरो आहे जो पाण पियो त खटे वेंदासीं। मता न मनी। वाह वॾेरा वाह, लख जी ॻाल्हि। साईं त पोइ देरि छा जी आहे, बसि अलाह तवार करे इलेक्शन में बीह रहो। इहे पाण खटींदासीं साईं, छोकी न खटींदासीं। पोइ भाऊ ॿी बिगड़ी ॻाल्हि आहे, पाण भला सदाईं ॿियनि जे पुठियां पिया हलंदासीं छा? बसि त पोइ ठीकु आहे, ईंदड़ हफ़्ते नॉमिनेशन पेपर था भरजनि, बिस्मिल्लाह करे पाण बि था बीहूं।